सुभान अल्लाह दोस्तों अरब जूं औरतूं चवंदियूं हुयूं पंहिंजे ॿारनि खे झलींदियूं हुयूं ख़बरदार अबू जहल जी कचहरी में भले वञो उतबा उतबा जी कचहरी में भले वञो पर इन मोहम्मद अरबी जी कचहरी में न वञिजो जेको इन जी कचहरी में वेंदो आहे जेको इन जी संगत में वेंदो आहे उनखे उनजो जादू लॻी वेंदो आहे कलमा पढ़ी मुस्लमान थी थो वञे हलियो मुंहिंजा दोस्त हलींदो अरब जे औरतुनि खे की ख़बर हुई मदीने वारे साईं जो दीदार करण सां माण्हू मुस्लमान थी थो वञे अरब जे अंदर हिकिड़ी काफरियाणी औरत हुई नंढड़ो ॿार हुजेसि खयूं पे गलीअ मां आई साम्हूं मदीने वारा साईं पिया अचनि न चई सुभान अल्लाह वरी ॾाढे सुभान अल्लाह साम्हूं दिलबर नबी पियो अचे हाणे हू त नंढड़ो ॿार ॿधण में ॿधल आहे ये सोचे पई त मोहम्मद अरबी साम्हूं अचे थो मतां मुंहिंजे बचिड़े खे इन जो जादू न लॻी वञे हलंदे हलंदे हबीब करीब आया मुंहिंजा सुहिणा हबीब वेझो आया औरत बि उन साम्हूं गली जे अंदर पे आई छा कई पंहिंजे मथे तां रओ लाहे करे उन मासूम बचिड़े खे ईअं मुंहं ते ढके छॾियईं मथां मुंहिंजे बचे खे जादू न लॻी वञे हलियो जॾहिं मुंहिंजो दिलबर नबी करीब आयो त उन ॿधण वारे ॿार ॻाल्हाए अम्मा खे चयो त ओ अम्मा ही मुंहिंजे मुंहं तां कपिड़ो परे कर जो मां मदीने वारे मीर जो दीदार कयां हिन मासूम ॿार खे कहिड़ी ख़बर है काइनात जो ताजदार पियो अचे मुंहिंजा दोस्तो अर्ज़ कई त मां कपिड़ो परे कर मां पंहिंजे पुनर जो दीदार करे वठां छो त मुंहिंजा दोस्त मुंहिंजे सुहिणे हबीब जे हुस्न जमाल खे ख़ुदा जो कसम जानवर बि सुञाणंदा आहिनि पखी बि सुञाणंदा आहिनि नंढा मासूम ॿार बि सुञाणंदा आहिनि अड़े दुश्मन बि सुञाणंदा आहिनि त ही सादिकुल वादुल अमीन पर मुंहिंजा दोस्त मोहब्बत वारे अबू बकर पिना दलील जे मुस्तफ़ा ते ईमान आंदो अबू जेल दलील पे घुरिया मुंहिंजे लजपाल नबी त उनखे चंड बि चीरे पे ॾेखारिया मोल गोल सां ॻाल्हाए बि ॾेखारियो बेजान पछड़ियुनि खे कलमा पढ़ाए बि ॾेखारियो अड़े वणनि खे सजदा कंदे करे बि ॾेखारियो पर उहो बदनसीब अबू जेल हुयो अकुल जे पोयां लॻो मुंहिंजा दोस्तो इश्क वारे अबू बकर त बिना दलील जे मुंहिंजे दिलबर ते पढ़ियो ला इलाहा